जुनैद बगदादी रहमतुल्लाह अलैह उनके एकड़े ईसाई अची चयो अब तवज्जो करियो यार जुनैद बगदादी के एकड़े ईसाई अंग्रेज अची पादरी अंग्रेजन जे मौलवी के पादरी सॾींदा वो पादरी अची करे बिशप पादरी उन अची करे चैलेंज कई त जुनैद बाहि में था घिरऊं जंहिंजो मज़हब सचो वो न सड़ंदो जेको सड़ी वियो उनजो मज़हब ग़लत उनजो मज़हब हालांकि अहिड़ी चैलेंज मञण न खपे अहिड़ी चैलेंज छो मज़हब माण्हू इख्तियार कंदो आहे त मां बाहि खां ज़ोर सां बचां कि बाहि में वञां हो त चैलेंज अहिड़ी पिया करनि जो ख़ुदि बाहि में घिरऊं हज़रत त न क़बूल करे हा अफ़सोस आहे कुझु माण्हू अॼु बि तव्हां होश में आयो न निंड त न अची वई आहे हिंदू पंहिंजे मुर्दनि खे मरण खां पोइ साड़े छॾींदा आहिनि सम्झो था पर मोइलनि खे साड़ींदा आहिनि जीअरनि खे त न पर हाणे मातम वरी जीअरा बाहि में था कनि हे वरी जीअरा बाहि में था घिरिया वञनि हिननि खे थोरो सम्झाइण त सादा बाहि खां बचण जे लाइ मज़हब इख्तियार कबो आहे कि बाहि में वञण जे लाइ मज़हब इख्तियार केॾो उल्टो दिमाग़ आहे थोरो तवजो कयो हज़रत जुनैद बगदादी भी कबूल न करे आयो चैलेंज पर हज़ारे माण्हू अंग्रेज भी बीठा मुसलमान भी जेकॾहिं न पियो कबूल करे त मुसलमान मज़हब खे अंग्रेज नारा हणी चवंदा ग़लति आहे बाहि में न घिरिया हज़रत मजबूर थी चयो बाबा ठीकु आहे घिरऊं था ॿई ॼणा मुंडो मुंडे सां मिलाए हज़रत जुनैद बगदादी अंदर घुमाया ॿाहिरि जो निकितो त न उन्हीअ जा वार सड़िया न हज़रत जुनैद खे को तव आयो हज़रत जुनैद जे दिल में ख़्याल आयो या अल्लाह तू हक़ खे वाज़े करे आया हिन कमीने खे साड़े हां त दुनिया खे ख़बर पवे त चवनि था बाहि ॻाल्हायो कहीं अलाह साईं कादिरा माण्हू हिन मोबाइल में ॻाल्हाइनि था अब हिन खे साहु आहे छा बेसाई शइ खां ॻाल्हाइनि था न माण्हू ॻाल्हाए सघे थो पियो त हुज़ूर फरमायो मूंखे उहे पत्थर बि यादि आहिनि मां जॾहिं ॿकरियूं चाढ़ींदो हुउसि मके में जबलनि जे मथां पत्थर मूंखे सलाम कंदा उहे पत्थर अॼु बि मां उतां गुज़रां त सलाम कंदा माना पत्थरनि मां बि आवाज़ ईंदो पत्थरनि मां बि उस्तने हन्नान अज हिजरे रसूल नाल में ज़द हम जो अरबाबे याद रखियो अल्लाह साईं ॻाल्हाए त पत्थरनि खां बि हुज़ूर जन जंहिं खजीअ जे थुड़ खे टेक ॾेई वेंदा हुआ बुखारी मुस्लिम जूं सही हदीसूं 17 सहाबी हिन जेके चवनि था असां कननि सां उन खजीअ जे थुड़ मां रोअण ऐं सुॾकनि जा आवाज़ ॿुधासीं हुज़ूर जन पुठी लॻाए बीहंदा उनखे छॾे अची मिंबर ऐं कुर्सीअ ते वेठा त उहो रोए पियो थोरो त मूंखे सोणे छो छॾे वियो हुज़ूर जी मोहबत में रोए पियो हुज़ूर जन बधी भाकुर पातो कर तुम्हें ख्वाही तुरा नस्ले कुनम शर्कियो गरबी तुम्हें मैदा चुनन चाहे त मां तोखे अहिड़ो खजीअ जो ताज़ो वण बणाया रब खां दुआ घुरी तूं सब्ज़ वण थी वञे क़यामत ताईं रहे मशरिक़ ऐं मग़रिब जा माण्हू अची तोखां मेवा खाई वञनि पर वण उन थोड़े चयो न साईं मूंखे पेरनि ऐं कदमनि में जाथे वियो था इते दफ़न कराए छॾियो त क़यामत ताईं तव्हांजे मिंबर में कदमनि वारी जाइ ते रहां तेरा दर हो मेरा सर हो तेरा घर मेरा सर हो तेरा घर हो तमन्ना मुख्तसिर सी है मगर तमहीद तूलानी सुभान अल्लाह ॿियो कुझु नथो खपे चइबो त वणनि खां बि आवाज़ अलाह कढी सघे थो पत्थरनि खां चवंदा न बाहि जुनैद बगदादीअ खे चयो
जुनेद तू नबी जो गुलाम आहे, तू मोहम्मद मुस्तफा जो गुलाम आहे, तू उन जो उम्मती आहे। तो जो मुंडो उन काफर जे मुंडे में पयल हो, तो जे मुंडे जी बरकत जे करे मां न जलायो मांस, तू हथ परे करे हां त को ॾिसे हां त कीअं खाक पे बनाए। सुभान अल्लाह। जदा यो आवाज ॿुधी वो बिशप वो पादरी भी मुसलमान थी वियो। सुभान अल्लाह।